बाबा साईं उते उतां किथे केरी न हो, न हैदर न सावल केरी न हो। पोइ उतां थाली करे काॾे निकिरी आहे? अभी भी तो घर जांच कई? जी बाबा साईं, घर में बि न हा। सोटे छा इहो सावल भरोसे लाइक़ु आहे या ॻोठ जा सभु माण्हू गद्दार थी विया आहिनि? सो बसि कुझु बि चई नथो सघिजे। जेकॾहिं हिते न आहिनि त पोइ कमाल खे किथे गुम कयो अथनि? जॾहिं त सावल खे चयलो कंहिं बि हालत में कमाल जी ज़बान खोलणाइणी आहे। सोट असांखे हिन सावल मथां बि नज़र रखणी पवंदी। कंहिं मथां बि अखियूं पूरे भरवसो नथो करे सघां। सम्झां थो त हिन ॻोठ जो हर माण्हू असांजो मारो थी वियो आहे। जिन जिन खे असां सॼण सम्झूं पिया उहे असांजा दुश्मन आहिनि। सो त हाणे असांखे पंहिंजी पूरी होशियारी सां रहणो पवंदो। पोइते जी ख़बर न आहे असां ते केरु किथां बि हमिलो करे सघे थो। असांखे हमदर्द माण्हुनि जी ज़रूरत आहे, न त असां ॿई मारिया वेंदासीं ऐं असांजो लाश दफ़नाइण वारो को कोन हूंदो। तोखे उतां किथे बीहण जी का बि ज़रूरत न आहे। कुझु ॿिया माण्हू पाण सां गॾु वठी वञ। ॻोठ में हर ईंदड़ वेंदड़ माण्हू ते नज़र रख ऐं हा, ख़ासि तौर ते सावल ते नज़र रख। जेको तव्हांजो हुकुम बाबा साईं। हिकिड़े खे चई छॾिजां त रूंडे जे घर ते नज़र रखे। जी बाबा साईं। जेकॾहिं तव्हांखे असांजो को बि दुश्मन नज़र अचे या जिते शक थिए उनखे ॿधी हिते वठी अचो। ईअं ई कंदासीं बाबा साईं। ठीकु आहे त पोइ निकर। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, का बि लापरवाही न कजो। जेकॾहिं लापरवाही कयव न त पोइ मोइल हूंदव। ठीकु आहे बाबा। हा सोट, इहो तव्हां सही पिया चओ। हाणे असांखे ॻोठ में हर अचण वञण वारे माण्हू ते नज़र रखणी पवंदी। असांजा दुश्मन ॻोठ में दाख़िल थी असां मथां वार कनि था ऐं असां हिते सुकून सां वेठल आहियूं। सोट रूंडे जहिड़ा कमीना माण्हू असांजे दुश्मननि खे घर में था वठी अचनि। इन करे हाणे असांखे हर माण्हू जे मथां नज़र रखणी पवंदी। सॼण ऐं दुश्मन खे परखण जो मौक़ो मिलंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।